वज़ीर आज़म इमरान खान कुछ देर बाद गडियल कॉमन जी जनरल असेंबली के इजलास के खिताब कंदो। वज़ीर आज़म पंहिंजी तकरीर दौरान वालरल कश्मीर में भारतीय ज़ुल्मन ऐं मोदी जे मकरूह चेहरे के दुनिया ॾो वाइको कंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त वज़ीर आज़म जी तकरीर जो वाहिद मक़सद कश्मीर काज़ हूंदो। इमरान खान दुनिया के ॿुधाईंदो त दहशतगर्दी जो इस्लाम सां को वास्तो न आहे। वज़ीर आज़म गडियल कॉमन जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां भी मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त कश्मीर मसलो हल न थियो त उहा गडियल कॉमन जी मुकम्मल नाकामी हूंदी। जंग जी धमकी न पियो ॾियां पर इहो पियो चवां त ख़िते में जंग लॻी त रुगो तेल जा अघ ई गुर्बत वधाए छॾींदा। न्यूयॉर्क में एशियन सोसाइटी तकरीर के खिताब कंदे वज़ीर आज़म चयो त भारत जो गुरूर मोदी के ग़लत रस्ते ते वठी वञी रहियो आहे। कश्मीर में रतोछाण थी त पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण वधी वेंदी। आलमी बिरादरी कश्मीर मसइले ते संजीदगी जो मुज़ाहिरो करे। कश्मीर मसइले ते पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि रंग लाथो। अमेरिका भारत खां वालरल कश्मीर मां जल्द पाबंदियूं ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। हिरासत में वरतल समूरनि माण्हुनि खे बि फौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो। अमेरिकी परॾेही सेक्रेटरी एलिस वेल्स जो चवणु आहे त अमेरिका चाहे थो त भारत कश्मीर मां पाबंदियूं जल्द ख़त्म करे भारत खे पंहिंजी गणती खां आगाह कयो अथऊं। उमीद आहे त भारत कश्मीरियुनि जा मसइला घटाइण लाइ तकड़ा क़दम खणंदो। वालरल कश्मीर में 54 ॾींहं भी कर्फ्यू ऐं लॉकडाउन सबबि जिंदगी मफलूज बणियल। पाकिस्तान में कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ रैलियूं ऐं मेड़ाका कंदकोट कशमोर नवाबशाह बदीन कुंडरी बादर छाछरो मिर्प बठोरो ऐं ॿियनि शहरनि में भी रैलियूं कढियूं वयूं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार जो फ़ैसिलो। पेट्रोल जो फ़ी लीटर अघ में ₹2.55 ऐं हाई स्पीड डीज़ल जे अघ में ₹3.33 घटिताई जी सिफ़ारिश। गासलेट जे अघ में ₹1.19 वाध ऐं लाइट डीज़ल जे अघ में ₹2.41 घटिताई जो इम्कान। ओघरा तेल अघनि में फेरफार जी समरी पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं माणे छॾी। वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ नवां अघ 1 अक्टूबर खां लागू थींदा। इलेक्शन ट्रिब्यूनल क़ौमी असम्बली जे डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी कामयाबी जे नोटिफिकेशन खे कलअदम करार ॾेई छॾियो। NA 265 क्वेटा ते ॿीहर चूंड कराइण जो हुकुम। BNP अॻवान लश्करी रईसानी धांधलियुनि जा इल्ज़ाम हणंदे कासिम सूरी जी कामयाबी खे चैलेंज कयो हो। नादरा पंहिंजी रिपोर्ट में तस्दीक कई त कासिम सूरी खे पयल 52,000 वोट जी तस्दीक न थी सघी। ट्रिब्यूनल नादरा रिपोर्ट जी रोशनी में कासिम सूरी जी कामयाबी खे कलअदम करार ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कासिम सूरी उहो ई माण्हू आहे जंहिं सिलेक्टेड लफ्ज़ ते पाबंदी लॻाई हुई। FIA में वॾे पैमाने ते तब्दीलियुनि जो इम्कान। DG बशीर मेमन ओचितो डिघी मोकल ते रवानो थी वियो। ज़रियनि जो चवणु आहे त बशीर मेमन खे आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग ऐं ॿियनि केसिस जी जाच में मर्ज़ी जा नतीजा घुरण सां इख़्तिलाफ़नि सबबि हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि जाइ ते नओं DG मुक़ररु करण ते गौर वीचार भी शुरू। एडिशनल डायरेक्टर अली शेर जखरानी खे भी FIA मां वापसि करे एस्टैब्लिशमेंट डिवीज़न उमाणियो वियो। How good is that to the offside? Should be taken, will be taken comfortably. A goal! It's on him. Well played. Until that point. Huge cheers and there it is. कराची में बरसात क्रिकेट जे शौक़ीननि जो मज़ो विञाए छॾियो। 10 सालनि खां पोइ पहिरियों भेरो थींदड़ वनडे इंटरनेशनल मैच बरसात सबबि रद्द। ग्राउंड में पाणी बीहण सबबि पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में पहिरीं वनडे मैच न थी सघी। बरसात सबबि पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में 3 मैचेस से बदल सीरीज़ जी ॿी मैच जो शेड्यूल भी तब्दील। मैच हाणे 2 अक्टूबर आछर दिहाड़े बदिरां 3 अक्टूबर सूमर ते थींदी। PCB जो चवणु आहे त मौसम खे नज़र में रखंदे शेड्यूल तब्दील कयो आहे।
कराची में एक भेरो ॿीहर गजगोड़ सां बरसात, रोड रस्ता सिंध तामरी अदालतूं ऐं ॿियूं इमारतूं पाणी हेठि अची वयूं। बिजली जो करंट लॻण जे वाक़िअनि में 4 ॼणा फौत। केटी बंदर में बिज किरण जे नतीजे में 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा। चीफ मेट्रोलॉजिस्ट फराज अहमद चयो आहे त चुमासी जी सॼी मौसम में कराची में 130 मिलीमीटर ताईं बरसात पवंदी आहे, पर हाणोकियूं बरसातूं गैर मामूली आहिनि। कराची में चुमासी जी मौसम दौरान 260 मिलीमीटर बरसात पइजी चुकी आहे। पेशावर जे लेडी रीडिंग अस्पताल में एहतजाज कंदड़ डॉक्टर से पुलिस कड़की पई। लठबाज़ी में केतिरनि ई डॉक्टर्स जा मथा फाटी पिया। एहतजाज कंदड़ केतिरा ई डॉक्टर गिरफ़्तार। मथरियल डॉक्टर्स जो बि पुलिस जे पथराव। अस्पताल जंग जो मैदान बणिजी वई। कुछ लेडी डॉक्टर्स भी ज़ख्मी थी पयूं। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पेशावर में डॉक्टर से पुलिस तशद्दुद जी मज़म्मत कंदे चयो आहे त पुरअमन एहतजाज हर शहरी जो हक़ आहे। पुरअमन डॉक्टर्स खिलाफ़ पुलिस गर्दी कराइण वारा हुकूमत करण जे लाइक़ न आहिनि। नओं डेरो हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अस्पताल अंदर ॻोड़ा आणींदड़ गैस जी शेलिंग कराईंदड़ कंहिं मुंहं सां रियासत मदीना जी ॻाल्हि कनि पिया। सिलेक्टेड हुकुमदान हर मुखालिफ़ जो आवाज़ पुलिस ऐं नैब गर्दी ज़रिए दबाइण चाहिनि था। मुल्तान जी मॉडल कोर्ट मॉडल कंदील बलोच कत्ल केस के मुख्य जवाबदार ऐं मॉडल जे भाउ वसीम खे उमर कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत मुफ्ती अब्दुल कवी समेत 3 जवाबदारनि खे शक जो फ़ाइदो ॾींदे आजो करे छॾियो। कंदील बलोच खे 15 जुलाई 2016 ते मुज़फ़रगढ़ में क़त्ल कयो वियो हो। इस्लामाबाद निजी यूनिवर्सिटी में शागिर्दियानी जी ज़ेर तामीर इमारत की 4हीं माड़ तां किरी फौत थियण वारे वाक़े ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतजाज। समें शागिर्दनि जो यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ धरणो। शागिर्दियानी अलीमा जी मौत जी शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो। कराची जे तीनहजी वेझो लियारी नदी में 3 ॿारड़ा ॿुॾी विया। वाक़े वारे हंधि मौजूद माण्हुनि 2 ॿारड़नि खे बचाए वरितो। हिक ॿारड़ी जी ॻोल्हा जारी। मीरपुर आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वबकारे खां पोइ ज़िलज़िले मुतासिरनि लाइ इमदादी कार्रवाइनि में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं। गुज़िरियल ॾींहुं ॿीहर आयल ज़िलज़िले जे नतीजे में 60 खां वधीक माण्हू ज़ख्मी थी पिया हुआ। कंबर वेझो 10 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थी वियल मस्जिद जो पेश इमाम हाफ़िज़ ख़ालिद हुसैन बुर्रो बाज़ियाब थी घर पहुची वियो। मौलवी जो चवणु आहे त जवाबदारनि हिक कमरे में वाड़े तशद्दुद कयो, भुंग बि तलब कयो वियो। धाड़ेलनि पहिरीं मूंखे कचे में रखियो, जंहिंखां पोइ नवाबशाह दौड़ रोड ते हिक ॻोठ में तरसायो, जितां वझ वठी फरार थी घर पहुतो आहियां। गड़ी खैरो भरिसां पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई। मुबैना फायरिंग में औरत समेत 2 ॼणा ज़ख्मी। पुलिस ऐं ॻोठाणनि विच में चकरनि में हिक अहलकार भी ज़ख्मी थी पियो। पुलिस अहलकार हिक मोबाइल फोन ऐं ॿियो सामान छॾे फरार थी विया। जुडो में सफ़री सहूलतूं न हुअण सबब हिक ॻोढ़ारी औरत खे बरसात दौरान गॾहगारे ते मैटरनिटी होम में दाख़िल कयो वियो। देर थोरलो जे रहवासी शैनीला सोलंगी खे राति देर वियम सां सूर पिया। सवारी न हुअण करे खेसि 8 किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़िए अस्पताल में गॾहगारे ते आंदो वियो। चंडोजाम भरिसां ॻोठ गाज़ी खुश्क में नांग जो कखियल नींगर वैक्सीन न मिलण सबब तड़पी फौज।
वारसन मूजिब नींगर कोड़ो खान खुश्क के नांग जे कखण बाद सरकारी अस्पताल आंदो वियो पर वैक्सीन न मिली। ॿार ॾे तड़पी दम ॾिनो। अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। गुलकारा राबी पीरजादा वाघू अजा ऐं ॿिया नांग पालण महांगो पइजी वियो। बिना इजाज़त जे जंगली जानवर पालण वारे केस में संदसि गिरफ़्तारी वारंट जारी। लाहौर जी अदालत में बिना इजाज़त जंगली जानवर पालण वारे केस में पेश न थियण ते राबी पीरजादा जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया। जंगली जीवत खाते जो चवणु आहे त इजाज़त खां सवाइ वाघू अजा ऐं नांग पालण गैर क़ानूनी आहे। अहिड़ा जानवर रखण जे ॾोह में 5 साल क़ैद ऐं ॾंड जी सज़ा अची सघे थी। अदाकारा माहिरा खान जा पेरिस फैशन वीक में जलवा रैंप ते वॉक खां अॻु ई माहिरा खान जूं कुझु तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थी वियूं। अदाकारा 1 अक्टूबर ताईं जारी रहंदड़ फैशन वीक में हिकु मशहूर ब्रांड जे सफ़ी जी हैसियत में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदे नज़र ईंदी।